जां हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूअ बेठी सारी देखे सजणे। करांगड़ो जो वो पार जितां नौजवान कलमकार अब्दुल रहमान सनाफ हिदायतुल्ला रायमू जॾहिं बि सारुण जी संभार कंदो आहे त लफ़्ज़ लफ़्ज़ गुलाब जा अहसास बणिजी पवंदा आहिनि। थर जी थारीले इलाइक़े में सुजागी जा सॾ पखड़ींदड़ मोर खंभनि जहिड़ो ही नौजवान अब्दुल रहमान अॼु सारूं पचारे थो सिंध जे हिकु नामवर शख़्स ऐं हिकु प्यारे माण्हूअ जो। सोन सवाया सुपरी तोरियां तान तुरन, जिन जूं मेखूं मोहबत संधियूं चोरियां तान चुरन, से कीअं विसरनि जेके सांझम साह में। बशीर भा मोर माण्हुनि जी कतार में अखियूं उॾार कयां थो त अरबाब नूर मोहम्मद रायमू जो नालो इन लठी रंगनि में रचंदे नज़र अचे थो। यूसुफ रायमू सिलसिलेवार पैगाम लाड़ बदीन में सचाइन एहसासनि भरिया लफ़्ज़ लिखे थो त सुंदर ऐं सावक भरी सिंध, हा सुंदर ऐं सावक भरी सिंध धरती ऐं रूह में रक़्स कंदड़ सुंवारी सिंध पंहिंजी मानाइती महक भरी मिटीअ मां अहिड़नि अनेक अनमोल मोतियुनि ऐं मणियादार माण्हुनि खे जनम ॾेई पंहिंजी क़ौम जे दिलनि में सचपच त जाॻायो आहे ऐं थर अमर जे सोन जहिड़ी महकंदड़ वारीअ ते अहिड़नि बा किरदार बहादुर सचार ऐं ज़िंदह दिल इंसाननि जनम वरिता आहिनि जिन जी ज़िंदगी हिम्मत सब्र बहादुरी जुरियत सचाई ऐं अकुल ते वेही लिखिजे त कर हूंद वॾा वॾा किताब लिखिजी पवनि। अहिड़नि अनमोल ऐं उत्तम इंसाननि मां सिंध जे साराह थर जे चमकंदड़ वारी ऐं ऋण कच्छ जी कंधीअ ते रहम की बाज़ार जे भरिसां ॻोठ सिंगालियूं में सन 1924 में जनम वठंदड़ अरबाब नूर मोहम्मद सनाफ मीर ख़ान रायमू जो नालो निमाया हैसियत रखे थो ऐं संसि तालुक़ रायमन जे घुरिया नुख सां हो। पाण ॼमंदे ई ॼाम हुआ इब्तिदाई तइलीम रहम की बाज़ार ऐं मैट्रिक बम्बई यूनिवर्सिटी मां हासिल कयाई। पाण सॼी ज़िंदगी इल्मु हिकमत दानाई ऐं दिलेरी ऐं सचाई ऐं ग़रीबनि सां हमदर्दी ऐं हॾ ॾोखी थी गुज़ारियाई। अरबाब नूर मोहम्मद जो उथण वेहण हलण फिरण बा वकार ऐं बा ज़मीर ऐं बा किरदार नवाबनि वांगुरु हो। भिटाई साईं फरमायो आहे त खिरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। पाण अकुल जा अणखुट दरिया ऐं वॾा वीर हुआ। संदसि हक़ ऐं इंसाफ़ ते मबनी फ़ैसिलनि जी न सिर्फ़ु सिंध पर कच्छ गुजरात ऐं हिंद में बि हाक हुई। इल्म जे ज़ेवर सां आरास्ता थियण शर्त ई खेसि रेवेन्यू खाते में नौकरी मिली वई, जिते आला ऐं उत्तम कारकर्दगी जे बुनियाद ते डिपार्टमेंटल इम्तिहान पास करे कलेक्टर थी विया। पाण रायमा ज़ात जी क़ुवत जा शानदार अरबाब हुआ, जेका थर में सभ खां वॾी क़ौम आहे। संसि ऑफिस में माण्हुनि जा अंबार कमकार लाइ ईंदा हुआ। सॼो ॾींहुं मसरूफ़ रहण जे बावजूद बि हू माण्हुनि जा औंज कढण लाइ यकीन करे त राति ॾींहुं कोशिशि कंदो रहियो। वॾेरनि खे इलाज करण खां पोइ बि जंहिं क़ौम जे धुड़नि ऐं कुझु माण्हुनि ऐं पंहिंजी न सिंधी क़ौम जा हक़ अदा करे न पिए सघियो त हुन सोचियो त छो न हीअ नौकिरी छॾे क़ौम जी ख़िदमत कयां। अहिड़ी तरह हुन ग़ुर्बत वारे दौर में रोज़गार छॾे सियासत में क़दम रखियो। वॾेरनि खे शिकस्त ॾियण जो पको पह कयो के चवनि था त को वॾेरो संसि ऑफिस में के नाजाइज़ कम लाइ वियो ऐं मथसि दॿा विझण जी कोशिशि कई त सचपच त हुन इनकार करे छॾियो। तंहिं ते वॾेरे कावड़ में चयो त छा कमु कोन कंदे पोइ सियासत करणु आयो आहीं छा? त अरबाब साहिबु जवाबु ॾिनो त हा, सियासत करणु आयो आहियां, सियासत करे ॾसींदसि ऐं खटे ॾसींदसि। ऐं चवनि था त पाण उन ई ॾींहुं नौकिरी तां इस्तीफ़ा ॾेई छॾियईं ऐं थर जी वारीअ जे दड़नि ऐं भिटुनि ते प्यादल ऐं उठनि ते सवारी करे सियासत जी शुरूआति कई ऐं पंहिंजे ॾुतड़ियल ऐं मायूस क़ौम जो सहारो बणिया। ऐं संसि सियासी तारीख़ निहायत शानदार जटादार सचाई ऐं उसूलनि ते पुॼाणी कई। बशीर भाउ
असां राहिमा क़ौम जो अहिड़ो मोतबर बहादुर मुहक़क़ मुख़लिस बासलाहियत बा किरदार हमदर्द रहबर इंसान 21 अक्टूबर सन 1983 ईस्वी ते असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। उन पार हलियो वियो जितां केर बि मोटी न आयो। अॼु न ओता कुन में तालिब तमारीन आदेसी उथी विया मरियूं मुमारीन जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। बशीर भाउ मुल्कनि जे मालिक खां दुआ आहे त राहिमा क़ौम जे हिन सचे अॻवान खे धणीअ ताला जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। ऐं अल्लाह ताला जे दर दुआगू सॼे आलम इंसानियत लाइ अब्दुर्रहमान सनाफ हिदायतुल्ला राहिमू ॻोठ करांघड़ो मूंसे ॾिठा माउ जिन ॾिठो प्रिय खे तिनी संधी का करे न सघां ॻाल्हि। छोड़ा समय ज़माना हर ज़माना हर ज़माना तो लुटा से खुशिये जा खजाना हर ज़माना हर ज़माना। नूरे नूरिये जो नूरी नजारो अज सुनो की झलक नारो। नूरे नूरिये जो नूरी नजारो अज सुनो की झलक नारो। प्यार जा खत्म थी फसाना हर ज़माना हर ज़माना।